नाज़िर सिंध जे सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ी सरकार जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते सॼी सिंध में हड़ताल कई वई आहे। कारकुन सराबा एहतजाज बणिजी रोडनि ते निकिरी आया आहिनि। कराची जे मलीर, मेमर ॻोठ, सचल ॻोठ, सफूरा ॻोठ, अयूब ॻोठ, लासी ॻोठ, सैफुल ॻोठ, चकरा ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में शटरबंद हड़ताल कई वई आहे। हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास, सागर, बदीन, ठट्टो, नवाबशाह समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि रखी बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एसटीपी समेत मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त पार्टियुनि जे कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जे ॾोह में कारकुननि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। नाज़िर, अहम ख़बर अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध जे सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ी सरकार जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते सॼी सिंध में हड़ताल कई वई आहे। कारकुन सराबा एहतजाज बणिजी रोडनि ते निकिरी आया आहिनि। कराची जे मलीर, मेमर ॻोठ, सचल ॻोठ, सफूरा ॻोठ, अयूब ॻोठ, लासी ॻोठ, सैफुल ॻोठ, चकरा ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में शटरबंद हड़ताल कई वई आहे। हैदराबाद, सखर, लाड़काणे ऐं मीरपुर ख़ास, सागर, बदीन, ठट्टो, नवाबशाह समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि रखी बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एसटीपी समेत मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त पार्टियुनि जे कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जे ॾोह में कारकुननि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे।